जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ रनर साहब मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़न जो जी रिपोर्ट ॾींदा त मिर्ज़ापुर लॻ कचे जे इलाइक़े VML थाणे जे अध ॻोठ रबनवाज़ मंगणे जो में कलोड़ा मंगणे जा तकरार ॿीहर भड़की पियो आहे। धुरनि जे झेड़े दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। मक़तूलनि जा लाश 8 कलाक लखी अस्पताल में पियल हुजण बैदि पोस्टमार्टम करे वारसनि हवाले कया विया, जेकी एम्बुलेंस न मिलण सबबि डाटसन में खणाए ॻोठ पहुचाया विया। वाक़े बाबति ॿुधायो वञे त कलोड़ा धुर जे हथियारबंदनि आशिक़ मंगणे जो जे ओताक ते हमिलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में महिमान थी आयल अली नवाज़ खरोज समेत कलोड़ा धुर जो हिकु ॼणो सिराज कलोड़ो ऐं मंगणे जा धुर जो मुहर्रम मंगणे जो मारिजी विया ऐं आशिक़ ज़ख़्मी थी पियो। ॿिनि मक़तूलनि जा लाश ॻोठ रबनवाज़ मंगणे जो आंदा विया, जॾहिं त अली नवाज़ खरोज जो लाश जनाज़े नमाज़ बैदि खेरपुर रमाणे वियो। वाक़े बैदि धुरनि में शिकत हाणे तेज़ थी वई आहे। इलाइक़े में ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो आहे ऐं वधीक खून रेज़ी थियण जो ख़दशो ॿुधायो पियो वञे। होॾां झेड़े में मारिजी वियलनि जी जनाज़े नमाज़ हथियारनि जी छांव में अदा कई वई, जंहिं बैदि संदनि मड़ अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कया विया।